सारा 3 मण। हाँ 3.5 मण का। केड़ो है ॾेखार जो। ही गुड़िया ही बिया ही माने तकरीबन ईद ताईं 5 मण ताईं थी 4.5 मण 5 मण ताईं ताईं वजन थी। इनका वजन बढ़कर 5 मन तक पहुंच सकता है। मानू गरीब बेचारा जेके न खीर लाए बेचारा तरसन पिया हिते जेके छेला जानवर मक्खण पिया खाइन। एक जानवर पर ही ये 4 लाख रुपए साल भर में कमा लेते हैं। ये अगर गुलाबी होंदी है तो इनके गुलाबी के बन जा खुद गुलाबी करोड़ 80 लाख या 2 करोड़ ताईं बचत थी वेंदी आहे। घटि वधि वधि थियो वञे साईं हाणे सॾ पिया करो जी माशाल्लाह छेलो पियो कीअं छेलो खीर दे खीर पियो खीर पीना डेली बेसिस माशाल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मौजूद आहियां ज़िले सांगड़ जे तालके खिपरे जे ॻोठ हाजी चनेसर महर में, जिते गुलाबी छेलनि जो वॾे खां वॾो चयो वञे थो उन्हनि जी दावा आहे त सिंध जो नंबर 1 फार्म आहे, जिते तक़रीबन छेला बकरियूं रिढूं ढगियूं ऐं मेहूं 1000 खां वधीक मौजूद आहिनि। ही महर फैमिली जेका आहे ही लाइव स्टॉक जो बिज़नेस करे थी। इन्हनि जो बिज़नेस कॾहिं शुरू थियो, ख़ासि तौर सां फोकस कंदासीं अॼोके व्लॉग में इन्हनि गुलाबी छेलनि ते, ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हिननि जो वज़न केतिरो थिए थो, केतिरो वक़्तु तातीन था ऐं हिन मां केतिरो कमाइनि था, हिक छेले जी क़ीमत केतिरी आहे। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब कयो ऐं जेकॾहिं तव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिठी तव्हांखे वीडियो तमामु घणी पसंद ईंदी। दोस्तों ज़िला सांगड़ की तहसील खिपरो के गाँव चनेसर महर में मौजूद हैं, जहाँ पर गुलाबी बकरों का सबसे बड़ा फार्म यहाँ पर वाक़ है। आज की वीडियो में ये फार्म आपको विजिट कराएंगे। कितने जानवर हैं, हमारे साथ इस फार्म के मालिक मौजूद हैं नवाज़ महर साहब, इनसे बातचीत करते हैं। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें और वीडियो प्लीज़ आखिर तक ज़रूर देखिएगा। साईं छा हाल वाला है? अल्हम्दुलिल्लाह दुआ तव्हां ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं माशाल्लाह, वॾा ॾाढा छेला ताते वेठा आहियो हिते तव्हां। महिनत कई आहे साईं, असांजो ख़ानदानी पेशो आहे। चनेसर कैटल एंड गॉड फार्म तव्हां ठाहियो आहे, कॾहिं हिन जी शुरूआत थी, कीअं शुरूआत थी? साईं ही असीं पहिरीं शुरूआत में असुल राकू इंडिया जा हुआसीं, पोइ तॾहिं मुल्क हिकिड़ो 1942 मुंहिंजो वालिद साहब हिते आयो, हिकिड़ो ग़रीब माण्हू मज़दूर, पोइ हिजरत करे हिते आया, पोइ मां सिंजोरे तालके में रहिया सांगड़ ज़िले में। उन खां पोइ साईं उते हिन महिनत कारोबार शुरू कयो, वापारु शुरू कयो। मुंहिंजो वालिद साहब वापारु कंदो, माल जो वापारु। पोइ हुनखे बकरनि जो शौक़ु थियो, धारण जो, असुलु माल जो वापारु कयईं। पोइ उन में तक़रीबन जेको आहे 8-10 साल महिनत करण खां पोइ अलाह साईं सुठो हुनखे पैसो ॾिनो। पोइ हुन महिनत करे अची हिते ज़मीन वरिती। हीउ कारोबार असांजो 1975 खां शुरू थियो आहे। 1975? हा जी। हितां पोइ मुंहिंजो वालिद साहब छेला रखंदो, हमेशह कराची मंडी वेंदो, विकिणंदो, माना हुनजो कारोबार। पोइ ॻोठ वारा असांजा जेके माइट मिट आहिनि उन्हनि खे बि इन पेशे में आंदा त बाबा तव्हां हीउ कारोबार कयो सुठो। ऐं असीं पीर पागारे जा मुरीद आहियूं, ख़ासि करे जो पीर साईं सरदार मौजूदु पीर साईं असांखे हमेशह लाइ इहो हिदायत कंदो आहे, जा माना असांखे चयो त बाबा तव्हां माल धारियो, माल में वॾी बरकत आहे। उन ते असां वधीक फोकस माल ते कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो पहिरीं कारोबार ई तमामु सुठो। सही आहे। हिन वक़्तु केतिरा तव्हां छेला आहिनि गुलाबी, बकरियूं केतिरी आहिनि गुलाबी? असां वटि तक़रीबन असीं माना 4 भाउ आहियूं, असां वटि तक़रीबन 400 खनि बकर थींदा कुर्बानी जा, जंहिंमें 300 खां प्लस गुलाबी थींदा, कुझु ॿियूं वैरायटियूं बि आहिनि। उन खां पोइ असां वटि 200 खनि बकरियूं थी वेंदियूं, 100 खनि रिढूं बि थी वेंदियूं, माना 800 खनि मिलाए करे माल असां वटि थी वेंदो। अच्छा, मायो माल बि आहे? मायो माल बि आहे, जंहिंमें 100 खनि ढगियूं थींदियूं, 100 खनि मेयूं नंढा वॾियूं थी वेंदियूं। सही आहे। अच्छा, हिननि जो तव्हां खां वज़न पुछूं था, हिननि जी क़ीमत पुछूं था, थोरो विज़िट करायो असांखे पंहिंजो इहो वाड़ो। भला इहो मूंखे ॿुधाइजो, हिननि जी संभाल, हिननि खे तातण केतिरो ॾुखियो कमु आहे? साईं हीउ वॾो ॾुखियो, माना ई सम्झ मखण जी सीख पचाइणी आहे। अच्छा। हा, एतिरे क़दुरु हीउ कमु ॾुखियो कमु आहे। हीउ असीं जे माना हिकिड़ो ॾींहुं जे माल में नथा हुजनि त वॾो हिन में फ़र्क़ु पए थो। हीउ हिनखे रोज़ु ॾिसणो पए थो, हिनखे हर शइ संभालणी पए थी। हाँ जन दोस्तों, ये गुलाबी बकरों का कहा जाता है कि सिंध का सबसे बड़ा फार्म है। अच्छा, इस फार्म की 3 ब्रांचेज हैं। गुलाबी बकरे इनके पास मौजूद हैं और दूसरे नस्ल के बकरे और बकरियां भी इनके पास हैं, लेकिन इनका फोकस जो है गुलाबी बकरों पर है, नवाज़ महर और इनके बेटों का। तो ये खिपरो शहर से तकरीबन 20 से 25 किलोमीटर दूर ये गांव वाक़ है, और इसके अलावा सिंदड़ी शहर भी इसको नज़दीक लगता है। ज़िला मीरपुर ख़ास का शहर है, वो भी तकरीबन 35 किलोमीटर यहाँ से दूर है। तो इनसे मज़ीद जानते हैं इस कारोबार के बारे में।
ये बता रहे हैं कि ये बहुत ही मुश्किल काम है। ये बताइएगा कि ये कब आप इसकी खरीदारी करते हैं, जब ये खरीदते हैं तो उनकी उम्र कितनी होती है? 8 से 10 महीने के होते हैं। 8 से पहले 10 हाँ महीने। लेते हैं तो उसमें भी जो अब तकरीबन 30 से 1.5 लाख तक हम लेते हैं, खरीद करते हैं, जिसमें देख के हालानी है, नौशर फेरोज है, दौड़ है, उधर से भी खरीदते हैं, मीरपुर खास से भी, जो उसमें देख अच्छे अच्छे बकरे निकालते हैं जो हमारी पसंद के होते हैं, जो हमारे लायक होते हैं, जैसे हम उसको चराते हैं, उसमें कारोबार करते हैं। अच्छा। जो उस वजह से हम लेते हैं। फिर 10 महीने पहले और 12 महीने, 18 महीने, 20 महीने हम उसको चारते हैं। उसमें दूध है, घी है, मक्खन है, गंदम है और जंतर वगैरह घास है, जो बरसींग है, ये सारा डालते हैं और किकर है। ये बड़ी मेहनत होती है इस पे। दूध और मक्खन रेगुलर बेसिस पर देते हैं? जो अच्छे बकरे हैं उसको देते हैं, सारों को नहीं देते। जो अच्छे अच्छा। बकरे हैं, जो मोटिवेट अच्छा करते हैं, उसको हम देते हैं। और जो गंदम है वो सारों को मुकम्मल देते हैं। सरसों का तेल है, ऑयल है और घी वगैरह है, ये सारों को तकरीबन हम खिलाते अच्छा, ये असांखे वॾा जेके छेला नज़र अचनि पिया, जी। इन्हनि जी उमिरि केतिरी आहे ऐं वज़न केतिरो अथनि हिन वक़्तु? हिन ही साईं हींअर 2 ॾंद में आहिनि के 4 ॾंद में आहिनि, पर हिन जी हींअर हिकिड़े बकर जो 3.5 मण खां 4 मण छेले जो वज़न है हिकिड़े जो। 3.5 मण? हाँ, 3.5 मण खां हू कहिड़ो आहे ॾेखारिजो। ही गुलाबी आहे। हीअ हाँ, ही गुलाबी आहे। हूअ चवनि पिया ही गुलाबी आहिनि। अच्छा, वॾे में वॾो हीअ आहे तव्हां वटि? वॾे ही भी आहे, ही माना तक़रीबन मैक्सिमम हिकु जेॾा आहिनि, तक़रीबन अहिड़ा जाम छेला निकिरंदा। ईद ताईं केतिरो थी वेंदनि वज़न? ईद ताईं 5 मण ताईं थी वेंदो, 4.5 मण 5 मण ताईं ईद ताईं वज़न थी वेंदो। 5 मणनि ताईं पहुचंदा? पहुचंदा, हा। अच्छा, हाँ। तव्हां खां कीमत पुछूं था त केतिरी इम्कानी कीमत थी सके थी ईद ताईं? ये भाई बता रहे हैं, आप बकरे देख रहे हैं, चलो जो कोई गानू बदल है, माना ये जो बता रहे हैं इनमें से, ये भाई बता रहे हैं, ये जो बड़े बकरे नज़र आ रहे हैं गुलाबी बकरे, इनमें से एक एक का वज़न 3 से लेकर 3.5 मन तक है और इम्कान है कि ईद तक इनका वज़न बढ़कर 5 मन तक पहुंच सकता है। दोस्तों, अब्दुल रज़ाक महर हिन जो नालो आहे। ई साईं नवाज़ महर जो फर्ज़ंद आहे वॾो ऐं सिंध यूनिवर्सिटी मां पास आउट कयो अथसि। साईं कहिड़े डिपार्टमेंट मां तव्हां पास आउट कयो, कॾहिं कयो? साईं मूं 2023 में सिंध यूनिवर्सिटी में IT मां पास आउट कयो आहे। अच्छा। पर अॼुकल्ह जेको नौकरियूं न हुजण जे सबबु पाण पंहिंजो कारोबार, जो ख़ानदानी कारोबार, उनखे अॻिते वधायूं पिया, उनखे अॻिते आणियूं पिया, सोशल मीडिया ते बि आणियो ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सिंध जा काफ़ी माण्हू सुञाणनि था इन हिसाब सां। अच्छा। ऐं उन्हनि खे वरी अॻियां मोटिवेट बि कयूं था, जेके पुछनि था भाउ असांखे कहिड़ो माल रखिणो ऐं कीअं रखूं, त पंहिंजे सिंधी माण्हू उन्हनि खे सम्झायूं बि था ऐं उन्हनि सां व्हाट्सअप ते या अहिड़े हिसाब सां कॉल ते टच में बि आहियूं त कहिड़ो माल रखो, कहिड़ो न। अगरि उनखे बीमारी शिमारी थिए पोइ बि असां ॿुधायूं था, उनजो इलाजु ॿुधायूं था। अच्छा। ऐं उन्हनि खे अगरि कंहिं ख़रीद करणी आहे त काफ़ी हींअर माना कराची जा ई माण्हू हिते ईंदा आहिनि त असांखे माल ख़रीद करे ॾियो, जेको असां रखूं। आहिनि माना आहिनि सिंधी कराची जा, अच्छा। पर उहो चवंदा असां पंहिंजे ॻोठनि साइड रखूं, इहो कमु असांजे ख़ानदानी आहे, पोइ ॾाढो कंदा हुआ, असां छॾे ॾिनो आहे, वरी असां हिनखे कंटिन्यू करणु चाहियूं था। इन माशाल्लाह बरकत जाम आहे। अच्छा, इहो मूंखे ॿुधाइजो, तव्हां जी ॻाल्हि कई त सोशल मीडिया ते बि हिनखे प्रमोट कयो था, जी हा। उनजो केतिरो फ़ाइदो थिए थो तव्हांजे कारोबार खे ऐं कीअं सोशल मीडिया ते इहो कमु हलायो था? साईं सोशल मीडिया ते ई असां टिकटॉक ऐं फेसबुक इन हिसाब सां पंहिंजा सुठा अल्हम्दुलिल्लाह फॉलोवर्स आहिनि ऐं पाण वीडियो अपलोड कंदा आहियूं डेली बेसिस ते। पोइ माण्हू तव्हां नंबर ॾिनल कॉन्टेक्ट कंदा, टच में अचनि था। पोइ कंहिंखे पंहिंजो माल ख़रीदणो आहे, वठिणो आहे, ईद लाइ उज़ई लाइ, तक़रीबन उहो राब्तो कंदा आहिनि। पंहिंजा इन में पंहिंजा कराची जा माण्हू जाम आहिनि जेके राब्तो कंदा आहिनि माल वठण जे हिसाब सां। सही। अच्छा दोस्तों, कुछ वक्त पहिरीं मूं फेसबुक ते हिन ई फार्म जी स्टोरी हलाई, भाउ मूंखे वीडियोज़ ठाहे मोकिलियूं हुयूं। पोइ उन खां पोइ काफ़ी दोस्तनि राब्तो कयो अब्दुल रज़ाक सां ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में कुझु दोस्तनि हीउ बिज़नेस स्टार्ट कयो आहे। भाउ खां इहो पुछूं था त उन्हनि जो बिज़नेस स्टार्ट कयो, उहे तव्हां सां राब्ते में आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे, केतिरे पैमाने ते उहे कमु कनि पिया, उन्हनि खे फ़ाइदो थियो या न थियो। भाउ कंहिं तव्हां सां राब्तो कयो, कीअं उन्हनि कमु शुरू कयो, किथे किथे जा उहे दोस्त आहिनि? साईं दोस्त आहिनि, कुझु माइट आहिनि पंहिंजा सांगड़ साइड जा, उहे टच में आहिनि। उहे जेके बकर नथा रखनि उन्हनि बि रखिया आहिनि शौक़ में। ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं जीअं मौजूदा पीर साईं पघारे बि असांखे हुकुम कयो आहे त मां ॿाकरे माल में या गाय माल में वधीक बचत आहे, उन हिसाब उहे राब्ते में आहिनि। उन्हनि 22 छेला रखिया आहिनि। अच्छा। पंहिंजी हू हाणे फस्ट ईयर आहे, हू पंहिंजो इनशाला हिन साल विकिणंदा ऐं कुर्बानी ते इनशाला हू चवनि हींअर असांजा छेला सुठा सेहतमंद ऐं असांखे प्रोफिट थींदो। सही आहे। मर साहिबु, हीउ जेको सफ़ा कारो असांखे नज़र अचे पियो छेलो, इहो कहिड़ो नस्ल आहे? साईं ही ब्लैक में अचे थो। ठीकु आहे। ही पंहिंजी सिंधी बकरियुनि जा क्रास हूंदा आहिनि ब्लैक में, ऐं माशाल्लाह हिन जो वरी अलॻि सां डिमांड हूंदी आहे। अच्छा। केरु शौक़ीन हूंदा आहिनि, हुननि खे गुलाबी न, गुलाबी खे छॾे करे चवंदा आहिनि असांखे कारो ॾियो। त इन हिसाब सां उन्हनि जा सभिनी पंहिंजी ख़्वाहिश, जीअं पाण वेंदा ब्रेंड्स ते अलॻि ब्रेंड वठंदा आहियूं, माण्हुनि खे बि शौक़ु आहे पंहिंजे कारे छेले जहिड़े सां। अच्छा, हिन माल जे बारे में ॿुधायो, हिते तव्हां मिक्स बीहारियो आहे या हिते घणो गुलाबी आहे?
हिते बि साईं सुठो गुलाबी आहे, हिन में 80% गुलाबी आहे, बाक़ी मिक्स आहे। ही बि नंढे पैमाने ते ख़रीद कयल आहे पंहिंजो माल। अच्छा, हिननि खे अलॻि अलॻि तव्हां छो कैटेगराइज़ कयो आहे? ही वॾा बकर आहिनि, ही तक़रीबन 80-85 हज़ार जे हिसाब सां पाण ख़रीद कयो आहे। क़ुर्बानी लख ताईं ख़रीद कयल आहे, 1.5 लख जा ख़रीद कयल आहिनि। ऐं हिन में वरी 40,000 खां 80,000 ताईं ख़रीद कयल आहिनि। 40,000। ही कैटेगरी बी आहे, ही कैटेगरी ए आहे। ही वॾा छेला आहिनि, ही ऐं हू नंढा छेला आहिनि। अच्छा, ये भाई महर साहब अब्दुल रज़ाक इनका नाम है, माशाल्लाह सिंध यूनिवर्सिटी से इन्होंने IT डिपार्टमेंट से बैचलर्स किया है। जी हाँ, बैचलर और यही काम करते हैं। इनका कहना है जॉब्स तो है नहीं, तो इन्होंने सोचा क्यों ना अपना ख़ानदानी जो बिज़नेस है उसको संभाला जाए। तो इनके दूसरे भी भाई हैं, 3-4। आप कितने भाई हैं आप लोग? हम 5 भाई हैं। 5 भाई हैं, बाकी 4 छोटे हैं मुझसे। अच्छा, वो भी पढ़ रहे हैं? वो पढ़ रहे हैं, लेकिन वेकेशन वगैरह में आते हैं तो अपने काम को संभालते हैं, देखते हैं उनको। अच्छा, वो भी सारे ये पढ़ भी रहे हैं ये सारे भाई, और साथ ही साथ ये बिज़नेस भी संभालते हैं, जानवरों की देखभाल करते हैं, चारा देते हैं, अगर कोई बीमारी होती है तो उसका इलाज भी करवाते हैं। तो इनका कहना है कि एक कैटेगरी का जो ये माल है, जहाँ पर ये बड़े बकरे मौजूद हैं, ज़्यादातर गुलाबी हैं, बल्कि 90% गुलाबी हैं, और ये बी कैटेगरी, इसको अलग किया गया है, ये थोड़ा छोटा माल है। अब मुझे ये बताइएगा, जब आप इसको ख़रीदते हैं तो उस वक्त कितनी इनकी उम्र होती है और कितने का ये ख़रीद करते हैं एक छोटा बच्चा? सर ये डिपेंड है अपने उस बच्चे के हुस्न पे। अगर बकरा कोई ऐसा खूबसूरत मिल जाता है, हम देखते हैं इस पॉइंट में पूरा है गुलाबी है और ये अच्छा बनेगा फ्यूचर में, तो उस हिसाब से हम 8 महीने से 14 महीने तक ले आते हैं। फिर वो अगर 8 महीने का होगा तो बी कैटेगरी में छोड़ देते हैं, और 14 महीने का बड़ा होता है वो एक कैटेगरी में छोड़ देते हैं। दोस्तों, छेलनि खे मक्खण ॾियनि पिया भाऊ वारा, हीउ सॾ ते अचे पियो छेलो हिननि जो। ॾिसो साईं, माशाअल्लाह, माण्हू ग़रीब वेचारा जेके आहिनि खीर लाइ वीचारा तरसनि पिया, हिते जेके छेला जानवर मक्खण पिया खाइनि। साईं, केतिरो मक्खण ॾींदा आहियो छेलनि खे? साईं तक़रीबन जेको आहे माना 50-60 ग्राम 100 ग्राम जो 200 ग्राम टाइम ते ॾींदा आहियूं। अच्छा, टाइम ते माना 2 टाइम ॾियो था? हा, 2 टाइम मक्खण ॾींदा आहियूं। डेली ॾियो था हिननि खे मक्खण खाए? संदो घर जो मक्खण आहे। हा, पंहिंजी मेन ढगियनि जो मक्खण आहे। मक्खण खाइण जो फ़ाइदो इहो वज़न वधे थो? वज़न वधे थो, वरी चर्बी वधे थी साईं। अच्छा, बिल्कुलु हिन जो जे नथा ॾियूं जेसिताईं गाह नथा खाधो नथा खाइनि। अच्छा, एॾा माना पइजी वई एॾा नखरा हिन जा वधी विया हा आहिनि? साईं, नखरा वधी विया आहिनि। हेर पजारी ॾियूं था पोइ खाइनि था। टोटल घणो मक्खण थी वञे थो डेली जेको तव्हां ॾियो था हिननि खे? साईं तक़रीबन असांजो मक्खण डेली 1-1.5 किलो रोज़ हली थो वञे मक्खण। अच्छा, हा, ऑयल जेको घी आहे, बनस्पति घी, उहो बि हिन में भुसे चोकर में मिलाईंदा आहियूं, ऐं तेल बि मिलाईंदा आहियूं। मां इहे शयूं न ॾियो त वज़न ऐं कद न कंदा? वज़न न कंदा साईं, एतिरा भला न थींदा। अच्छा, हा, घी ॾियण खां पोइ जो ही साईं खाए वेंदा आहिनि, थुल्हा बि थींदा आहिनि। हा, हिनखे त तव्हां ज़ोरी पिया ॾियो? हा, हीअ साईं के वरी मिड़त कुझु नखरो कंदा आहिनि, माल आहिनि। हा, मिठो आहे, मिठो खाई वेंदा आहिनि। भाउ अब्दुल रज़ाक, इहो ॿुधाइजो, जीअं तव्हांजे वालिद साहब ॿुधायो त इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे, हिनखे हिननि जी संभाल, बीमारियुनि में इलाजु कराइण। साईं छेलो अहिड़ी शइ आहे, बीमार थी वञनि आम इंसान खे कोन ख़बर पवंदी बीमार आहे छा आहे। हा, हीअ जेके भाॻिया हूंदा आहिनि उन्हनि खे कहिड़ो बीमारी, हीअ कॾहिं आफरी थी वेंदो, पेट भरिजी वेंदो आहे, आंडे में सूर थी वेंदो आहे, या इन हिसाब सां पोइ भाॻियो ई सम्झंदो आहिनि की बीमारी आहे, हुनजो इलाजु थींदो पियो। अच्छा, तव्हां बि नंढे हूंदे खां हिन कम सां लॻी विया? साईं मूंखे तक़रीबन 15-16 साल थी विया आहिनि हाणे हिन कम में। माल वारो कमु, पढ़ाई हूंदी हुई, पढ़ाई से करे जो फ्री टाइम हूंदा हुन माल जो पंहिंजी जान देखभाल कंदा हुआसीं। अच्छा, सही आहे। हाणे तव्हां इहो ॿुधायो, नए माण्हू लाइ की नए नौजवान लाइ हीउ कारोबार करणु केतिरो ॾुखियो आहे या केतिरो सवलो आहे? साईं नए माण्हू लाइ इहो आहे त पहिरीं हू घटि माल धारे, जीअं 5 या 10 बकर वठे, हुननि खे नंढा वठे, घणो पंहिंजी इन्वेस्टमेंट न करे, घटि इन्वेस्टमेंट करे, उन में पोइ उनखे फ़ाइदो थींदो त आहिस्ते आहिस्ते उहो सम्झी वेंदो पंहिंजे हिसाब सां त माल खे कीअं माना तांतड़ो ऐं कीअं भरणो। हाणे हीअ असां लूणु लॻायो आहे, सिंधो लूणु पंहिंजो आहे सिंध जो। हाणे इहो वरी माना फिक हिननि कोन थींदी, मिटी बिटी कोन खाईंदा, जीअं नंढो ॿार मिटी खाईंदो आहे न, इहे बि नंढे ॿार वांगुरु मिटी बिटी कोन खाईंदा। हीअ लूणु वूणु हूंदो त इन सां हिननि जो हाज़मो वज़मो थींदो वियो। सही आहे। ऐं जेको नओं माण्हू ईंदो हुनखे आहिस्ते आहिस्ते माना स्टेप बाय स्टेप जीअं हूंदो आहे, स्टेप बाय स्टेप अॻियां वधाइनि कम खे, ईअं यकदमि कोन थींदो। नुक़सान जा केतिरा चांसिस हूंदा आहिनि?
साईं अगरि कंहिंखे ख़बर न आहे ऐं हू जेको माना 150-100 छेलो वठे थो हा। त हुनखे नुक़सान जा वधीक चांसिस आहिनि। सही हुननि खे बीमारी ख़बर पवंदी, हिननि जी बीमारी ईअं उते अगरि PPR वग़ैरह को बीमारी अची वई त माना रोज़ 5-10 छेला मरंदा वेंदा। अच्छा जेके हुनजी नसीब हूंदा उहे बचंदा, बाक़ी छो त आम माण्हू सम्झंदो कोन त हिनखे कहिड़ो मसइलो माना आहे, छा आहिस्ते थियो आहे। आहिस्ते कमु करिणो आहे। हा, हिनजी वैक्सीनेशन प्रॉपर वे सां थींदी आहे। सही। जीअं हींअर टाइम आहे ETV जी वैक्सीन आहे पिते जी, हा। लूसण वूसण पर बरसिंग वग़ैरह ॾियूं पिया, इहा पिते जी वैक्सीन आहे। सही है। साए गाह जी वैक्सीन अलॻि सां हूंदी आहे, ॿियो फिफड़ी वग़ैरह जी अलॻि हूंदी आहे, इन हिसाब सां। दोस्तों इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे, हिन ॿाकरे माल में अलाह ताला वॾी बरकत रखी आहे, इहा त बिल्कुलु हक़ीक़त आहे। गॾोगॾु इहो बि सच आहे, तमामु घणे नुक़सान जा चांसिस हूंदा आहिनि, नाज़ुक ही माल हूंदो आहे, सो हुनजी जेका तात आहे उहा ॾाढी ॾुखी हूंदी आहे। कमु त बरकत वारो आहे पर ॾुखियो बि ॾाढो आहे। ही टापरो आहे पंहिंजो छेलो, सही है। कटिंग वेसू टापरो। तंहिंजे करे जेको बि दोस्त जेको बि भाउ ही कमु करणु चाहे, सॼी रिसर्च करे, पहिरीं ॻाल्हि त हुन लाइ थोरी जॻह हुजे। हा पहिरीं सिखे। सिखण लाइ 10 साल खपनि। हा। ही हर कंहिंजे वस जी कमु न आहे। अच्छा हाणे अचूं था हिननि जी क़ीमतुनि ते। ही जेके वॾा तव्हां छेला ॿुधाया 3.5 मण वारा 5 मणनि ताईं पहुचंदा, त छा इम्कानु आहे हिन जी केतिरी क़ीमत वञी पहुचंदी? साईं हिन में को छेलो तक़रीबन 5 लख जो बि सेल थींदो, अच्छा को छेलो 4 लख जो बि थींदो, 3 लख जो बि थींदो, माना 2.5 खां पोइ मथे हलिया वञूं 4.5 ताईं पंहिंजो छेलो सेल थींदो। ऐं हुन डिपेंड आहे छेलो जेॾो वॾो वज़न, जेॾी ख़ूबसूरती सुठो, त उन छेले जो वरी ओतिरो रेट सुठो थी वेंदो। उन ते तव्हांजो ख़र्चु केतिरो आयो हूंदो, मतिलबु उनजी ख़रीदारी समेत? ख़रीदारी साईं 1 खां 1.5 लख ताईं ख़रीदारी आहे। हा। पोइ उन ते वरी तव्हां सवेर मूंखे घटि ॿुधायो, तव्हां ॿुधायो त 80,000। मुख़्तलिफ़ आहिनि, हा। माना 80,000 खां 1.5 लख ताईं। ऐं इन हिसाब सां हिकिड़ी ईअं त न आहे सभु छेला हिकु जहिड़ा आहिनि, को 80,000 जो, को लख जो, ईअं। तव्हां हीअ ॿुधायो वॾो आहे छेलो 3.5 मण ॿुधायो न गोश्त आहे। साईं हीउ छेलो असां वरितो 1,18,000 रुपए जो। अच्छा। ऐं जॾहिं मंडियूं थोरो सही हुयूं, नॉर्मल हुयूं, हींअर ई छेलो तक़रीबन पंहिंजो सेल थींदो 4-4.5 लख जो सेल थींदो हीअ छेलो। ईद ते? ईद ते हींअर हींअर ऐं ईद ते शायदि इन जो को सुठो इन जो माना पसंदि कंदड़ माण्हू मिली थो वञे। इहो आहे ग्राहक जो मोहताज। सही। सुठो ग्राहक मिली थो वियो त हीउ 6 लख ताईं बि निकिरी वेंदो, न त इहे 5-5.5 लख जो इंशाल्लाह ही सेल थी वेंदी। ऐं तव्हांजो ख़र्चु छा इम्कानु आहे, केतिरो अची चुको हूंदो तेसि ताईं? 50 नंढो छेलो 50,000-60,000 खाईंदो आहे, वॾो छेलो 80,000 ताईं खाई वेंदो आहे। अच्छा। ऐं अगरि घटि खाराईंदो त 40-45,000। घणा महीना? साईं ही 10 खां 12 महीना चलंदा आहिनि। 10 खां 12 महीना? जी हा। 10 खां 12 महीना ताईं 80,000 ताईं ख़र्चु ईंदो? खाई वेंदा, जीअं मक्खण खाईंदा आहिनि, खीर पीअंदा आहिनि। तक़रीबन 2 लख में वञी तव्हांखे पवंदो? छेलो 2-2.5 लख जो वञी पवंदो आहे। अच्छा ये भाई बता रहे हैं, मिसाल दे रहे हैं, जैसे ये है, ये इन्होंने लिया था जब ये छोटा था तो 1,12,000 रुपये में ये ख़रीदा था। इस पे तकरीबन ईद तक 80,000 रुपये खर्च आ जाएगा, यानी इसके चारे पर, दूध मक्खन पर, दवाइयों पर। इनका कहना है कि इम्कान है कि तकरीबन ये कम से कम 5 लाख रुपए का भी सेल हो सकता है। अगर कोई शौकीन इसको खरीद ले, कोई अच्छा ग्राहक मिल जाए तो ये 6 लाख का भी ईद पर सेल हो सकता है। आप खुद अंदाज़ा लगा लें, एक जानवर पर ही ये 4 लाख रुपए साल भर में कमा लेते हैं। लेकिन भाई का ये भी कहना है कि काम बहुत ही ज़्यादा मुश्किल है, ये नाजुक काम है, इनमें बीमारियाँ भी आ जाती हैं, दूसरे भी मसाइल हैं, इनको संभालना बड़ा मुश्किल है। तव्हां गाह पंहिंजो कयो या वठंदा आहियो पैसनि ते? सही अल्हम्दुलिल्लाह, पंहिंजी संडी ज़मींदारी माशाअल्लाह सुठी ज़मींदारी आहे। घणी ज़मीन अथव? ज़मीन असां भाउ जो माना चनेसर फैमिली जेको 500-550 एकड़ ज़मीन आहे असांजी। अच्छा 500 एकड़ ज़मीन। तव्हां सवेरे ॻाल्हि पे की तव्हां वालिद साहिबु मज़दूरी करे इहो सॼो कुझु ठाहियो, इहो थोरो ॿुधायो न, एॾी ज़मीन कीअं ठही वई? साईं मुंहिंजो वालिद साहिबु वीचारो ग़रीब हो, पोइ वापारु कंदो हो पंहिंजो, इंडिया खां आयो, पोइ हिते वापारु कंदो, तमामु महिनत कश माण्हू हो। हा। पोइ महिनत कंदो हो, पोइ मज़ूरी करे, पोइ छेला कुर्बानी जो शौक़ु थियो, धारंदो, उन खां पोइ ज़मीन वरिती, स्टार्टिंग में थोरी वरितई, पोइ पंहिंजी महिनत मज़ूरी कंदो हो, माना जेको 5 रुपया बचाईंदो हो सो वरी ज़मीन वठंदो हो। ओड़े हुनखे ज़मीन जो शौक़ु हो, ओड़े हिसाब सां हुन ज़मीनूं वरितियूं, पोइ एतिरी वधाई। उन खां पोइ 2001 में बाबा जी डेथ थी वई, उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह 100-125 एकड़ असां पाण बि पोइ ख़रीद कई पंहिंजी महिनत मज़ूरी सां। मुंहिंजे वालिद साहिब बि महिनत मज़ूरी, असीं अॼु ॾींहं ताईं महिनत मज़ूरी कयूं था। हीउ जेको कुझु अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं जी महिरबानी आहे ऐं महिनत जो फल आहे। असां महिनत कयो, हक़ हलाल जी रोज़ी कई ऐं हक़ हलाल जी रोज़ी में इहो कमायो असां। अच्छा हिते तव्हां वटि मेयूं केतिरियूं बीठल आहिनि? मेयूं गांव माल केतिरो आहे? साईं तक़रीबन मेयूं नंढा वॾा 100 असांजा ढोर थी वेंदा ऐं गांव माल जेको 100 ढोर थी
हिते त घटि पियो लॻे। साईं ॿिया परे पासे उन पासे हेॾा हिन वाड़े ॾे चौतरफ़ घुमायो त खीर केतिरो थिए थो डेली? मायो केतिरो थिए थो, गाओ केतिरो थिए थो? साईं असांजो मिक्स में खीर तक़रीबन मण ॾेढ थिए थो। अच्छा। हा, जंहिंमें असीं छेलनि खे बि ॾींदा आहियूं, ॿियो असांजे आड़े पाड़े में को मरणो परणो थी वेंदो उन ते बि ॾींदा आहियूं। उते मरणो परणो थिए केतिरो ॾियो? उते पोइ माना जेको हूंदो आहे तक़रीबन माना 15 किलो 16 किलो हुननि खे ॾींदा आहियूं। अच्छा, माना उन हिसाब सां सही आहे। हाणे ॾुआई जी तयारी बि थिए? ॾुआई जी तयारी थिए पई हाणे अल्हम्दुलिल्लाह। ढगियूं कहिड़े नस्ल जी हूंदी? साईं ही साईवाल नस्ल जूं आहिनि। साईवाल? हा, साईवाल नस्ल जूं। सही। गोरियूं ॿियो मलीर नस्ल आहे कुझु। अच्छा, हिन जो वापारु कंदा आहियो? हा साईं, हिननि जो वापारु कंदा आहियूं। हिन में जेको ॿिज बि रखाईंदा आहियूं नस्ली। अच्छा। हा, ही तक़रीबन साई ही ब्राह्मण हींअर हुई साईं, ब्राह्मण जो फर हींअर। अच्छा। हा हा, माशाल्लाह ख़ूबसूरत आहे। हा, ही ब्राह्मण ॿिज रखायो आहे। ऐं ही हू पंहिंजी जेको कांक्रेट नस्ल जो मिक्स आहे उन हिसाब सां। होॾां हू मेयूं आहिनि, कुंडियूं मेयूं बीठियूं आहिनि हुन पासे। ॾुआई केॾी महिल? 5 बजे कयो था शाम हा, जो? 5 बजे कयूं। सही। ऐं सुबुह जो? सुबुह जो 7 बजे कयूं। सही। ॾेढ माना ॿिनी टाइम ते टे मण थियो वञे। हा जी। पोइ हिननि खे पाण मिक्स त कोन कंदा आहियो खीर खे? असीं मिक्स कंदा आहियूं। ॿई मिक्स करे छॾियो? हा, मिक्स करे तक़रीबन हिन फ़र्क़ु कोन्हे, साॻी ॻाल्हि आहे। हा, पर हिन ही थोरो येलोइश थिए, थोरो पीलो थिए थो न? पीलो थिए, हिन जो कलर पीलो थिए ऐं जो हू सफ़ेद थिए। हा, वधीक ताक़तवर गाओ खीर आहे? मेह जो। मेह जो? मेह जो ताक़तवर आहे, पर गांव जो थोरो सो हेल्थ जे हिसाब, सिहत जे हिसाब सां जेको गांव खीर भलो आहे। अच्छा। हा, मेह जो थोरो। हीअ कुंडी में? ही कुंडी में साईं। वाह वाह। ही कुंडी हू साईं कुंडी में सही। जो असां सिंधी जी असुल। सही। ही भला केतिरो खीर ॾियनि थियूं टाइम ते? ही साईं टाइम ते जॾहिं सुहा हुजे त 8 सां 9 किलो खीर ॾिए थी टाइम ते। अच्छा। हिकिड़े टाइम ते हा साईं। माशाल्लाह। खीर जी तमामु भली आहे। हिन जी घणी क़ीमत हूंदी? हिन जी क़ीमत साईं 8 सां 9 लख हूंदी। भाऊ तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साईं सलेमान आहे। सलेमान। तव्हां नवाज़ जा छा थियो? मोहम्मद नवाज़ जो भाउ आहियां, हाजी चनेसर महर जो पुटु आहियां। फार्म जो हिकिड़ो असांजो आहे गुलाबी नसुल जी ढगी, असां ॿिज रखायो सिंधी गुलाबी ढगी। अच्छा। आयासीं हाजी इंसान भुरगड़ी जे कलर में हुई। अच्छा। थियो भाॻियनि खे इहो मुंहिंजी इस्तदार पंहिंजे ढगियुनि जहिड़ी सिंधी हुजे देसी हुजे उन में ॿिज रखायो ऐं महिनत कयो, मज़दूरी कयो। इन में माण्हू नौकरियुनि में परेशान आहिनि, सॼो ॾींहुं दौड़ण में। ज़मीनदार आहिनि जेको खीर मुल जो वठी था विकिणनि पीअनि, उन्हनि खे मुंहिंजी इहो इल्तिजा, महिरबानी करे माल धारो, वधि सां वधि महिनत करो। न, माल में बरकत बि आहे, कमाए पाकी सुनत बि आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु हक़ीक़त आहे त हिन में बरकत आहे, माण्हू हुन मां ठीकु ठाक कमाइनि बि था, पर टोड़ीनि में वॾो था, नुक़सान बि वॾो थिए थो। एतिरो साईं नुक़सान कोन। ही ॿियो ही पाॾियूं आहिनि सभु मूं वरितियूं हिन पासे तव्हां ही सॼो 12,000 13,000 फी पाॾी। हिननि खे खीर पियो पीआरां, विकिणा करां, ऐं खीर कोन थो। अच्छा। वरी फंडियूं मुंहिंजूं में पर अल्हम्दुलिल्लाह इन में हज़रत अली जो कौल, कंहिंखां सौदो ॾियो, कंहिंसां वठो, पंहिंजा माण्हुनि जा वेठलनि जा दरवाज़ा सुतलनि जा खड़खड़ायो। मां खड़खड़ाईंदो रहंदो आहे। ऐं उन खां पोइ हू सिंधण ढगी ओरिजिनल। हाँ, 3 ॾींहं जी गुलाबी। 3 ॾींहं जी गाबी। अच्छा। जी हा, सही आहे, पर ही कमु त ॾाढो ॾुखियो आहे। नौजवान लाराईंदा कमु करण जा। कपिड़ा छंडण जा, उनखे महिनत ज़रूरी आहे। अच्छा। महिनत करणु खपे इंसान खे, उन खां महिनत सुठी शइ आहे। जेको सफ़ा ग़रीब हुजे, थोरा हुन वटि पैसा हुजनि त उहो नंढियूं मज़दूरी करे, नंढा मयूं वठे, नंढियूं पाॾियूं वठे, 40,000 35,000 ताईं मिले थो। पाॾो वठे, घेटा वठे, 12,000 13,000 ताईं घेटो मिले, 8 घेटा चारे, 3 घेटा चारे। महिनत करे, जेतिरी जंहिंजी सटमत उन हिसाब सां कमु करे साईं। ईअं फ़र्ज़ु कोन वॾो कमु करे। केतिरो पोइ साल में कमाए वेंदो? साल में साईं जहिड़ो घेटा जे रखंदो उन में 12-13,000 जो घेटो महिनत कंदो, 40-45,000 जो हींअर विकिया। ऐं जहिड़ो छेलो रखंदो 40,000 30, जहिड़ो ग़रीब जेतिरो जंहिंजी तवको उन हिसाब सां कमु करे। ईअं कोन त माना वधीक करो, थोरो ॿिनि ढगियुनि में करो। ही गुलाबी नसुली ढगी, हिन में हू ढगी गाबी थी आहे। अच्छा, हीअ? जी हा। ऐं ही पंहिंजी ओरिजिनल सिंधी ढगी आहे हिन पासे वारी। हा, हिन में बारे में ॿुधायो। साईं पंहिंजी दोसू जत जे मेन जी ओरिजिनल पंहिंजी में आहे। अच्छा। हा, सिंधी पंहिंजी जेको ओरिजिनल बदीन जे साइड जी में हुनजो पाॾो वांदो। हा, जत खां उन मंझां थी आहे। दोसू जत में एॾियूं मशहूरु छो आहिनि? जी हा, दोसू जत जो मशहूरु तमामु। दोसू जत जेको आहे सिंध सां में पहिरीं इहो नस्ली मेयूं आहिनि। अच्छा, ही सिंधी आहे? जी हा, पंहिंजी बदीन जी लाड़ जी में। हाँ, हिन जी छा ख़ासि ॻाल्हि छा आहे? काल को सिंग कुंडा आहिनि हिन जा, ऐं नसु नंढी नटीअ में, ऐं खीर जी तमामु भली ज़बरदस्त आहे, सोणी बाई। घणो खीर ॾे थी टाइम ते? खीर साईं 10 किलो ॾींदी हिकिड़ो टाइम जो। 10 किलो? जी हा। हीअं स्वाए? न, हीअं ढुकी आहे। ढुकी आहे? जी हा। हाँ जी हा।
10 किलो ॾींदी माना हा हा आराम सां ॾींदी बिल्कुलु। हिन जी क़ीमत हिन वक़्तु केतिरी आहे? क़ीमत साईं मुंहिंजी हींअर वेकू कोन्हे, विकिणूं त 10 लख जी में आहे। दोस्तो ही भाउ वारनि जो ॿियो हिकिड़ो वाड़ो आहे। हिते बि गुलाबी ऐं ॿिया छेला ॿकरियूं बीठल आहिनि। टापरियूं अथव साईं? जी आओ जी टापरा आहिनि शौकारा साईं आहिनि तव्हांखे ॾेखारियो। हा ॾेखारियो साईं। तव्हांजो नालो छा आहे? जी मुंहिंजो नालो शेर मोहम्मद आहे। हा तव्हां भाऊ नवाज़ जा छा थियो? ऐं चाचे नवाज़ जो ऐं चाचे जो भाइटो आहे। अच्छा जी जी अली नवाज़ जो पुटु आहियां। हा ऐं असांजे छेला जी शौक़ आहे। अचो तव्हां। हूअं तव्हां पढ़ो पिया? ऐं पाण वकालत करा पिया मीठाराम में। अच्छा मीठाराम जी जी कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे हैदराबाद में। हैदराबाद में? जी जी सही आहे। सिंधी यूनिवर्सिटी जो आहे कैंपस। अच्छा ऐं हीअ बि शौक़ु कयो था तव्हां? जी जी साॻियो शौक़ु। शौक़ु त कोन्हे तव्हांजो, हीअ त वापारु आहे न, कारोबार आहे। शौक़ बि आहे, हे कारोबार जो हाल अचो। कारोबार बि आहे, शौक़ बि आहे। पढ़ी वकील थी वेंदो जी जी पोइ हीअ कमु त कोन्ह कंदो न तव्हां? न कारोबार बि गॾु कंदासीं। कीअं गॾिजी कंदो? उन वकालत में वॾो टाइम खपे? न इंशाल्लाह इनखे बि टाइम ॾींदासीं, ॿई कमु थींदा। भाव वग़ैरह गॾु आहिनि सभु। अच्छा जी जी आओ। सही आहे। यूनिक नस्ल आहे ये ॾिसो साईं। यूनिक कीअं? हिन में छा आहे अहिड़ी ख़ासि ॻाल्हि? हीअ साईं हिन जो कलर वग़ैरह ॾिसो गुलाबी आहे। हा गुलाबी छेलो आहे माशाल्लाह। वज़न वग़ैरह में हींअर अच्छा भाऊ मूंखे इहो ॿुधाइजो हिनखे गुलाबी छो थो चयो वञे? आहे त अच्छे रंग जो, हिन चमड़ी त अच्छी आहे। गुलाबी न साईं जी चमड़ी। हीअ ॾिसो हीअ कन ॾिसो। हा हीअ गुलाबी आहिनि। हीअ नक वारी जॻह हीअ ॾिसो हीअ गुलाबी। अखियूं ॾिसो हीअ गुलाबी आहिनि। हीअ अगरि गुलाबी हूंदी आहे न त इनखे गुलाबी चइबो। हिन जा खुरब गुलाबी आहिनि, इन जे करे गुलाबी चवंदा। जी आओ साईं। ऐं हीअ अञा खीरो आहे वटारा साईं। वज़न ॾिसो माशाल्लाह। इन जी इहो ख़ासियत आहे। भाऊ अब्दुल रज़ाक हिकिड़ो मिंट तव्हां अचो हेॾां। भाउ अब्दुल रज़ाक इहो मूंखे ॿुधाइजो तव्हां ईद लाइ केतिरो माल तयारु कयो? ईद ताईं पंहिंजा ही 400 साढा 400 छेला आहिनि हा जेके तक़रीबन पंहिंजे मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे शहरनि में वेंदा आहिनि उज़ई लाइ। सही आहे। हर शौक़ीन पंहिंजो शौक़ु रखे थो, असांखे सुञाणे थो, असां ॾे अचे थो ऐं हुननि खे ख़बर आहे। हीअ असांजे वरी छेलनि में हथु भराई वग़ैरह कोन्हे। हा ऐं असांजे छेला ईअं ईअं जीअं पाण पंहिंजी मर्ज़ी सां खाइनि उहे आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि हथु भराई, उहे आहिनि ज़ुल्म आहे हू हथु भराई वारो पंहिंजी मर्ज़ी सां खाइनि। हथु भराई छा मतिलबु आहे? साईं हथु भराई मुंहुं खे पकिड़े विहारे हिननि खे माना ॿ 2.5 कलाक पिया खाराईंदा आहिनि। अच्छा क़ैद हूंदो आहे ज़बरदस्ती। ऐं हीअ पंहिंजा छेला वरी पंहिंजी मर्ज़ी सां खाइनि था। सही आहे। 400 साढा 400 छेला पंहिंजे हर साल अल्हम्दुलिल्लाह कुर्बानी ते खपाईंदा आहिनि चनेसर महर कैटल फार्म वारा। हा 400 तव्हां छेला तयारु कयो पिया, केतिरो तव्हां कमाए वठंदो साल में? साईं तक़रीबन हिन छेलनि ते पंहिंजी हर छेले ते लख खां 1.5 लख इन्वेस्ट आहे। हा छेलो 2 खां 2.5 लख 4 लख जो तव्हांखे ॿुधायो सेल थींदो आहे। सही आहे। असांखे तक़रीबन हिन जो 40% फ़ाइदो माना प्रॉफिट थींदो आहे हिन में। 40% इन्वेस्टमेंट जो अगरि किथे लख रुपया इन्वेस्ट आहे, लख रुपया त उन जो तक़रीबन 40,000 ख़र्च ॿकर वग़ैरह माना लख ते पाण खे 40,000 बचो वञनि था। लख ते 40,000। 40,000 जो छेलो 20,000 उनजो ख़र्च थी वेंदो आहे। 60,000 40,000 बचत हू छेलो पंहिंजो लख में सेल थींदो आहे। सही माना 4 करोड़ रुपया तव्हांजी इन्वेस्टमेंट आहे। जी हा अल्हम्दुलिल्लाह। ऐं 4 करोड़ जो 40% तव्हां बचाईंदो। 40% असांखे बचो वञे। सही 4 करोड़ जो 40% तक़रीबन 1 करोड़ 80 लख रुपया। जी हा न तक़रीबन असांखे जिते 4 करोड़ में इन्वेस्ट आहे उते असांखे तक़रीबन इहो तव्हांजो अंदाज़ो सही 1 करोड़ 80 लख या 2 करोड़ ताईं बचत थी वेंदी आहे। घटि वधि थियो वञे पर माना शुक्र जे पीढ़ियूं अगरि सवा किरनि बचियूं तो ई फ़ाइदो थींदो। शुक्र रहंदो इन में नुक़सानु कोन्हे पाण खे। हाणे उहो इन करे थिए थो तव्हांजो वॾो तजुर्बो आहे। 1975 खां कमु कयो पिया। 75 खां तक़रीबन 50 साल थी विया आहिनि। 50 साल तव्हांखे थी विया तॾहिं। ऐं तव्हां त हाणे हिन जी सफ़ा ईअं सम्झो न त सफ़ा हिकिड़ी माना नोक पलक खां बि वाक़िफ़ आहियो। खाराइण पीअण जो तरीक़ो आहे, कहिड़े सीज़न में छा कराइणो, कहिड़े सीज़न में छा कराइणो आहे। नओं माण्हू न कमाए सघंदो। नओं माण्हू हुन तजुर्बो थींदो। हा तजुर्बो आहिस्ते 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 हिन मंज़िल ताईं पहुचण लाइ टाइम खपे। दोस्तो अॼु गुलाबी ॿकरनि जो कारोबार कीअं थिए थो तव्हांखे हिकु वॾे फार्म में वठी आयासीं, तव्हांखे ॾेखारियोसीं, मालिकनि सां कचहरी करायोसीं, सॼो कमु कीअं हले थो तव्हां ॾिठो ॿुधो। हीउ कारोबार यकीनन बरकत वारो आहे जीअं भाउ वारनि ॿुधायो। तव्हां वरी बि इहो रिपीट कंदुसि त हीउ जेतिरो बि कमाइनि था उनजे पुठियां हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे। नए माण्हू लाइ हीउ कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे छाकाणि त संभाल ॾुखी आहे। पर हाणे हिन जो इहो मतिलबु न आहे त को बि नओं माण्हू हीउ कमु न करे, बिल्कुलु करे। जेकॾहिं सिंध जो को बि नौजवान कमु करणु चाहे पर शुरूआति नंढे पैमाने खां करे। 2-3
दाणनि खां शुरूआति करे पोइ आहिस्ते 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 उहो ग्रो करे वेंदो। ॾुखियो कमु त आहे पर मज़ेदार कमु बि आहे, बरकत वारो कमु बि आहे। सो अॼोकी जेकॾहिं वीडियो तव्हांखे आई आहे पसंदि त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब कयो, वीडियो खे वधि खां वधि लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी, सदाईं गॾु, माशा अल्लाह।